अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अज़ीज़ सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। कौमी सलामती की पार्लिमानी कमेटी जो इन कैमरा इजलास वफाकी काबीना हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि जे मेंबरनि शिरकत कई। वज़ीर आज़म के सलाहकार मुईद यूसुफ पारां कौमी सलामती की पॉलिसी बाबत पार्लियामेंटेरियंस के ब्रीफिंग ॾिनी वई। ज़रीन मौजूद इजलास में वफाकी वज़ीर शेरी मज़ारी ऐं अनवारुल हक काकड़ में ॾंध थी पई। शेरी मज़ारी जबरी गुमशुदगी वारे मामले ते सवाल कया, जंहिं ते अनवारुल हक काकड़ चिड़ी पियो। अनवारुल हक शेरी मज़ारी के मुखातिब थींदे चयो, तव्हां जबरी गुमशुदगी जे मामले ते चैंपियन बणिजो था त इस्तीफ़ा छो नथा ॾियो। मुखालिफ़ बाइकॉट सबब इजलास में शिरकत न कई। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ अमन अमान बाबत इजलास। सियालकोट साने बाबत रिपोर्ट पेश। वज़ीर आज़म जवाबदारनि के सज़ा यकीनी बणाइण की हिदायत कंदे चयो त सियालकोट साने संदन कंद शर्म खां झुकाए छॾियो आहे। मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी के यकीनी बणायो वञे ऐं आईंदा अहिड़े क़िस्म के वाक़िअनि की रोकथाम लाइ जाम हिकमत अमली जोड़ी वञे। वज़ीर आज़म इमरान खान से आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, DGISI जनरल नदीम अहमद अंजुम और कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद की मुलाकात। अहम वफाकी वज़ीर भी गडजानी में मौजूद। मुलाकात दौरान मुल्क की अंदरूनी और सिक्योरिटी सूरत बाबत गौर, सरहदुनि की सिक्योरिटी और अफगानिस्तान बाबत मामला भी गौर हेठ आया। प्रियंका कुमार के कत्ल बाबत पाकिस्तान सरकार के कदमनि मां खुश आहियूं। श्रीलंका के हाई कमिश्नर मोहन विजय जो चवण है त हुन वाक़े से ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मुतासिर न थींदा। प्रियंका जो कत्ल अफ़सोस जोॻो आहे, पर श्रीलंका की हुकूमत के ख़ातिरी कराई वई आहे त उनजो श्रीलंका पाकिस्तान सां लाॻापनि सां को भी वास्तो न आहे। पाकिस्तान ऐं श्रीलंका दोस्त हुआ, दोस्त रहंदा। पाकिस्तान केस जे मामले में फौरी एक्शन वरितो। मकानी निज़ाम के लिसानी रंग ॾियण की कोशिश कई थी वञे। जमात इस्लामी 4 भेरा या MQM केतिरा ई भेरा मकानी निज़ाम जा मज़ा वरता। छा 2001 के बलदियाती निज़ाम में 18 टाउन न हुआ? छा मुस्तफ़ा कमाल के दौर में टाउन हुआ? ये ज़िला हुआ। सिंध सरकार के तर्जुमान और कराची के एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो त गुज़िरियल कुछ ॾींहनि खां मकानी निज़ाम के लिसानी रंग ॾियण की कोशिश कई वई। धमकी खौफ की सियासत की कोशिश न करियो, ही कबूलण जोगो न आहे। मकानी निज़ाम बाबत एतराज़ उठारींदड़नि जे कौल ऐं फ़ैल में तज़ाद आहे। PDM के सरबराही इजलास अॼु ॾिठल मौलाना फज़ल रहमान की सदारत हेठ घुरायल इजलास में स्टीयरिंग कमेटी की सिफारिशुनि की मंजूरी ॾियण जा इम्कान। गुज़िरियल ॾींहुं PDM की स्टीयरिंग कमेटी हुकूमत मुखालिफ़ तहरीक में लॉन्ग मार्च और इस्तीफ़ाउनि बाबत सिफारिशूं तैयार कयूं हुयूं। वफाकी सरकार नए नैब चेयरमैन की मुक़ररी लाइ असम्बली ऐवान सदर उमाणे छॾी। ज़रीन मौजूद समरी मिलण खां पोइ नए नैब चेयरमैन के नाले ते सदर वज़ीर आज़म और अपोजिशन लीडर से मुलाकात कंदो। सॼे मुल्क में गैस जो बहरान शिदत अख्तियार करे वियो। सिंध खां पोइ पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में CNG स्टेशन बंद करण जो फ़ैसिलो। CNG स्टेशन के गैस की फराहमी 4 वॻे खां बंद कई वई। सुई नागरन गैस कंपनी मूजिब फ़ैसिलो घरेलू वापिदारनि के गैस की फराहमी यकीनी बणाइण लाइ कयो वियो आहे। सियाचिन में पाकिस्तान आर्मी एविएशन जो हेलीकॉप्टर किरी तबाह, 2 मेजर शहीद थी विया। ISPR मौजूद हादसे में पाकिस्तान आर्मी एविएशन जा 2 पायलट शहीद थी विया। शहीद थियलनि में मेजर इरफान बराचा और मेजर राजा ज़िशान जहांज़ेब शामिल।
फौजी दस्ता सियाचिन में हादसे वारे हंध पहुंची विया। सिंध में मकानी इदारनि जे नए कानून में टाउन ऑपोजिशन जी तजवीज़ ते ठाहिया विया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त अपोजिशन खे मुखालफ़त करणी आहे त भले करे हू मकानी इदारनि खे बाख्तियार कंदा। मुल्क में कैंसर के केसिस में वाधि। सिंध जी सिहत खाते वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जो चवणु आहे त केसिस तेज़ी सां वधण सबबि सूबे में अस्पतालुनि खे अपग्रेड कयो पियो वञे। ख़ालिगी अस्पतालुनि खे टीचिंग अस्पतालुनि सां ॻंढणु चाहियूं था त जीअं मेडिकल जा शागिर्द ज़िले तालीकी सतह ते पंहिंजूं सलाहियतूं मञाए सघनि। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी खे आमदनी खां वधीक असासनि वारे केस में अदालती रिमांड ते 23 डिसंबर ताईं जेल हवाले। आगा सिराज दुरानी खे आमदनी खां वधीक असासनि वारे रेफरेंस जे केस में कराची जी एहतिसाब अदालत में पेश कयो वियो। अवां सां को मसइलो छा नैब जो रवैयो दुरुस्त आहे? आगा सिराज दुरानी खां अदालत सवाल कयो। पाण गिरफ़्तारी ॾिनी। सिंध असेंबली जे स्पीकर जो जवाब। कोरोना जी नई क़िस्म ओमिक्रॉन जी पखेड़ जो ख़दशो। वधीक 8 मुल्कनि जे मुसाफ़िरनि ते पाकिस्तान अचण ते पाबंदी। NCOC कोरोना वबा जी ताज़ी सूरतहाल सबबि सी कैटेगरी जे मुल्कनि जी लिस्ट 7 मां वधाए 15 करे छॾी। पाकिस्तान ईंदड़ समूरनि मुसाफ़िरनि लाइ वैक्सीनेशन लाज़मी क़रार। शहबाज शरीफ ऐं कुलसूम नवाज़ ख़िलाफ़ FBR जूं इज़ाफ़ी वेल्थ टैक्स जूं अपीलूं ख़ारिज। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो त ॿिन्ही 1994 खां 1998 ताईं वेल्थ टैक्स जमा करायो। सियालकोट वाक़े जी जांच में तेज़ी। वधीक 7 जवाबदार पकड़िया विया। गिरफ़्तार जवाबदारनि जो अंग 134 थी वियो। 26 जवाबदार 15 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। श्रीलंका खे शहरी बयान खां कुमारा जो मर्द लाहौर हवाई अॾे तां कोलंबो रवानो कयो वियो। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण बाबति दरख़्वास्त ख़ारिज। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अब्दुल मिनल्ला 3 सफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो। वकील राय नवाज़ खल जे तौहीन अदालत केस में धुर बणिजण जी दरख़्वास्त बि रद्द। कराची प्रेस क्लब वारो सकाफ़ती ॾियारी जी मुख्य तक़रीब। अवामी समरूद थी पियो। कराची जे कुंड कुर्च में रहंदड़ सिंधियुनि जी टोपी अजरक ऐं पटका पाए शिरकत। नाले वारनि फनकारनि पारां अज़ीम सिंध जी क़दीम सकाफ़त खे भरपूर भेटा। अहमद मुग़ल, शैला गुल, तुफ़ैल सजराणी ऐं ॿियनि क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। नवाबशाह मां मुबैना अगवा थी वियल नींगरी खे सागर थाणे जे हद मां धरती TV जी टीम छापोड़ी बाज़ियाब कराए वरितो। 14 वरियनि जी मरियम पुलिस हवाले। पिण यासीन भरिसां जाफ़री बिरादरी जी विंदुरनि में प्लाट जे मामले तां हलंदड़ तकरार तां हिकु ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि लाड़काणे शिकारपुर इंडस हाईवे ते पंहिंजे ॻोठ कोट खान जाफ़री ॾींदड़ अब्दुल जाफ़री खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। कोटड़ी भरिसां दरगाह बाबा सलाउद्दीन वेझो झूपड़ियुनि में रहंदड़ औरत मुड़ुस सां क़त्ल। शिकारपुर सां तालुक रखंदड़ शहनाज जाफ़री खे मुड़ुस माशूक छुरे जा वार करे क़त्ल करण बाद फरार थी वियो।
कानपुर में बरसा परणियल औरत कारे तोहमत मड़े कत्ल पीर बरी वारे इलाइक़े ॻोठ घर पंहिंजा में जवाबदार क्लाशनकोफ जा बस्टणी पंहिंजी भेण मिठा के कत्ल करे छॾियो। जवाबदार घर खाली करे फरार। टनो आदमी कोठी भरसा रोड हादसे के नतीजे में पीपीएम ने रोशन जोड़े जे भाईटे समेत 4 ॼणा फौत। टनो आदम झोल रोड वटकार ट्रालर सां टकराइजी वई। हादसे में जवाब झूणे जो मौके ते फौत थी वियो। संदसि दोस्त खे गलती जोगी हालत में अस्पताल लियो वियो, जिते विकियो वियाम बि दम ॾिनो। कोठड़ी वेझो ट्रक जो रक्षा खे टक्कर। पुलिस एहलकार रफ़ीक समेत ॿ ॼणा फौत। लाश अस्पताल मुंतक़िल। कराची में यंग नर्स से मुतालबन जी मनताला एहतजाज। वजीर अला हाउस भरसा धरणो। पुलिस एहतजाज कंदड़नि खे सीएम हाउस वञण खां रोके वरितो। जमहूरियत जी अलमबरदार आंग सान सूची की 4 साल कैद की सजा। म्यांमार की अदालत अवाम के फौज खिलाफ भड़काइण और कोरोना कानून की भञकड़ी के इल्जाम हेठ आंग सान सूची के सजा बुधाई। बर्मा की सियासी अगवान आंग सान सूची की हुकूमती दौर में 2016-17 में रोहिंग्या मुसलमानन जो कत्लेआम थियण ते खास अमन जो नोबेल इनाम वापस वरितो वियो हो। नाज़रीन, हेडलाइंस हमारे तफ़सीली खबरों मुख्तसर ब्रेक खां पोइ।